अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं कराची खां त आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर याम खान शोरे जो पानी खोट बाबति अहम बयान साम्हूं आयो आहे। सूबाई वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत 1991 ठाह तहत पानी जी विर्छ न करे सिंध सां ज़ुल्म करे रही आहे। पानी जी खोट सबबि सिंध में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी सघे थो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करायूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करायूं। एक बार ॿीहर अहम ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं त आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर याम खान शोरे जो पानी खोट बाबति अहम बयान साम्हूं आयो आहे। सूबाई वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत 1991 ठाह तहत पानी जी विर्छ न करे सिंध सां ज़ुल्म करे रही आहे। पानी जी खोट सबबि सिंध में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी सघे थो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, अपडेट कजो, सूबाई वज़ीर जो वधिक छा चवण हो? जी बिल्कुल, पानी की शदीद खोट बाबत सूबाई वज़ीर आबपाशी याम खान शोरे अहम बयान दिनो है त वफ़ाक़ी हुकूमत तरबिला डैम ते हलंदड़ जो कम है उन बहानो करे सिंध सूबे के पंहिंजे हिस्से जो पानी का महरूम रखे वियो है। अजॾहिं त सूबे में पानी की शदीद बुरान सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत 1991 जी पानी मुआहदे तहत पानी न ॾे सिंध के सूबे के सलाह ॾेई रहियो आहे। जंहिं वफ़ाक़ी हुकूमत जे उन ज़ालमाने ऐं गैर कानूनी अमल जे सख़्त लफ़्ज़नि में मदद कयूं था। याम खान शोरे इहो पिणु चयो आहे त अगरि तरबिला डैम में पानी न आहे त हुकूमत फौरी तौर ते मंगला डैम में सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी फराहम करे। उन सां गॾोगॾु सिंध सूबो हिन वक़्तु 40 सैकड़ो ताईं पानी जी शदीद खोट के मुंहुं ॾेई रहियो आहे, जंहिंसां ज़राअत जो शोबो मुतासिर थींदो। याम खान शोरे पिणु चयो आहे त कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में भी पीअण जे पानी जो बहिरान पैदा थींदो। कराची पूरे मुल्क जो हब आहे, उते जेकॾहिं अहिड़ी शदीद खोट थींदी त वॾो माण्हू मुतासिर थींदा। उन सां गॾु सभु इब्तिदाई शुरूआती ख़रीफ़ सीज़न आहे, रोड़ी नारा केनाल ऐं ॿियनि इलाइक़नि में फसल जी पोखाई भी शुरूआत थी वई आहे, जेकी मुतासिर पिणु थींदी। वफ़ाक़ी हुकूमत 1991 वारे पानी मुआहदे तहत सिंध सूबे के पानी जो हिसो ॾे त जीअं पानी जो बहिरान आहे उहो जल्द ख़त्म थिए ऐं उन ते ज़ाब्तो अची सघे। सूबे वज़ीर आबपाशी याम खान शोरो हिकु भेरो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत खे दरख़्वास्त कई आहे त जेके पाणी सिंध जो मुआहदो थियल आहे उहो पाणी ॾिनो वञे। जी, सिंध के मुआहदे जो पानी सिंध के ॾिनो वञे। अब्दुल्ला सोलंगी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।